जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। राजेश असांजे समाज जा सिंधु रत्न आहिनि। कोहिनूर जे हथ लॻो कालो हीरो, सारंगी साॻा शब्द चया विया विनीता भावनानी द्वारा। त विश्व सिंधी सारंगी दिवस 27 जून जो देश भर में माण्हुनि पंहिंजे पंहिंजे घरनि में मल्हायो। हिन ई कड़ीअ में सिंधु घराने जी स्थापना राजेश परसरामानीअ कई, जेका अॼु उन्हनि जे निवास स्थान में सुबुह 10 वॻे विश्व सारंगी दिवस जे अवसर ते चंद समाज जे माण्हुनि सां गॾु मल्हायो। कार्यक्रम जो प्रारंभ वर्णवतार भॻवान झूलेलाल जन, देवी मां सरस्वती ऐं सिंध जी आत्मा भक्त कंवरराम साहिब जन ते पुष्पांजलि करे दीप प्रज्वलन करे कई वई। राजेश परसरामानीअ हिन अवसर ते पंहिंजी सारंगीअ सां कई गीतनि जी धुननि ते प्रस्तुति ॾिनी, जंहिंमें भक्त कंवरराम साहिब जन जे भॼन नाले अलख जे ॿेड़ो पार थींदो, छत्तीसगढ़ी राज्य गीत अरपा पैरी के धार, सिंधु घराना जो गीत शिव नदी राग सां धुन वॼाई। अहिड़े कई मधुर धुन सारंगीअ सां वॼाए करे सभिनी जो मन मोहे वरितो। कार्यक्रम जे आख़िर में केक कटे करे विश्व संगीत दिवस मल्हायो वियो। आयल अतिथियुनि पंहिंजा पंहिंजा वीचार व्यक्त कया। हिन में प्रमुख आहिनि भारतीय सिंधु सभा महिला विंग जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी। उन्हनि चयो त राजेश परसरामानी असांजे समाज जा सिंधु रत्न आहिनि। सिंधी सारंगीअ खे पुनर्जीवन ॾियण वारा राजेश जी बिलासपुर में निवासरत आहिनि। असांजो सौभाग्य आहे त सारंगी वाद्य दिलि जे क़रीब रखी करे वॼायो वेंदो आहे। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष श्री किशोर गेमनानी जन स्मृति चिन्ह ॾेई करे शाल श्रीफल सां सम्मानित कयो ऐं वाधायूं ॾींदे हुए आभार व्यक्त कयो ऐं चयो त अॼु जे समय में युवाउनि लाइ प्रेरणा स्रोत आहिनि। राजेश जी पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा संरक्षक श्री डी आहूजा जन चयो त राजेश कुमार समाज जा अनमोल रत्न आहिनि। लुप्त प्राय सारंगीअ खे पुनः जीवन ॾियण वारा राजेश जी सची कला जा साधक आहिनि। भारतीय सिंधु सभा जा अध्यक्ष श्री धनराज आहूजा जन चयो त असां सौभाग्यशाली आहियूं त असांजे समाज में तव्हां जहिड़ा महान व्यक्तित्व आहिनि जिन्हनि बिलासपुर खे कला जे क्षेत्र में विश्व स्तरीय पहचान ॾिनी आहे। पूज्य सिंधी पंचायत हेमूनगर उपाध्यक्ष मोहन जैसवानी चयो त राजेश खे ॾिसी करे इहा ॻाल्हि पतो पवंदी आहे त प्रतिभा कहिड़ी बि मोहताज न हूंदी आहे। उन्हनि जी अखियुनि जी रोशनी कान्हे, उनखां पोइ बि जंहिं तरीक़े सां उहे सारंगी वॼाईंदा आहिनि उहो कोई आसान कमु कोन्हे। उन्हनि जी महिनत ऐं जज़्बे खे असां सलाम कयूं था। भारतीय सिंधु सभा महिला नगर अध्यक्ष श्रीमती कंचल मनखाली चयो त वॾे गर्व ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त राजेश जहिड़ा कलाकार सिंधी समाज सां आहिनि, असांजे शहर मां आहिनि, असांजे समाज में आहिनि। असांजे समाज में प्रतिभाउनि जी कमी कान्हे, बसि ज़रूरत आहे उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म ॾियण जी। भारतीय सिंधु सभा महिला विंग हमेशह अहिड़े कलाकारनि खे खोजे करे उन्हनि खे साम्हूं वठी ईंदी आहे ऐं प्लेटफॉर्म ॾींदी आहे। अन्य सभिनि माण्हुनि विश्व सारंगी दिवस ते राजेश जी खे वाधायूं ॾिननि। आयल अतिथियुनि जो रामचंद हिरवानी विष्णु हिरवानी द्वारा गुलनि जी माला पाराई शाल पाराए सम्मानित कयो वियो। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत द्वारा राजेश परसरामानी जो शाल पाराए स्मृति चिन्ह ॾेई करे सम्मान कयो वियो ऐं आयल पत्रकार विजय दुसेजा दिलीप जगवानी जो शाल पाराए सत्कार सम्मान कयो वियो। हिन अवसर ते लॉयंस क्लब जा सदस्य उपस्थित हुआ। उन्हनि राजेश खे वाधायूं ॾिननि। अॼु जे कार्यक्रम में प्रमुख रूप सां शामिल थिया श्रीमती विनीता भावनानी, श्रीमती कंचन मलघानी, किशोर गेमनानी, डी आहूजा, धनराज आहूजा, मोहन जैसवानी, घनश्याम गिदवानी, हरीश मोटवानी, महेश दुबे, टाटा महाराज, सुजीत श्रीवास्तव वर्मा जी उपस्थित हुआ। जय झूलेलाल।